बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जिए सिंध, जिए लतीफ़ जी धरती ऐं जिए लतीफ़ जी ॿोली। असां हिते मौजूदु आहियूं ऐं हीउ हिकिड़ो पखियुनि जो जेको आहे दुकानु आहे। दुनिया जा मुख़्तलिफ़ पखी हिते मौजूदु आहिनि। पिंजरनि में उहे बि तव्हांखे ॾेखारियूं था, पर असांजा ॿ ख़ूबसूरत सिंध जा अदाकार, बल्कि टे तमामु बहितरीनु अदाकार पखियुनि जा शौक़ीन निकिरी पिया। ओचितो जॾहिं मुंहिंजो गुज़र थियो दुकान खां त मां हुनखे ॾिसी वियुमि लाड़कानी शहर में, त दोस्तनि मुंहिंजा ऐं मां दुकान ॾे लाड़ो कयुमि त असांजा सिंध जा बहितरीनु अदाकार। सभ खां पहिरियां त असांजो सिंध जो तमामु हीरो बहितरीनु एक्शन बिलावल खोखर साहिबु, जंहिं सिंधी मीडिया में तमामु वॾो कमु कयो आहे ऐं तमामु बहितरीनु सभु सीरियल कया। ऐं हींअर बि मूंसां हिकु ड्रामे में गॾु आहे, राज राणी में तमामु हुनजो बहितरीनु कैरेक्टर आहे। ऐं ॿियो दोस्त आहे असांजे लाड़कानी जो ई तमामु बहितरीनु अदाकार, जीअं कंडनि जी सहज, दर्दनि जो दरिया, राज राणी वग़ैरह वग़ैरह कई अहिड़ा सोप सीरियल। इम्तियाज़ सुहाग बि असां सां मौजूदु आहे। टियों दोस्त आहे बाग़ी मुनवर बाग़ी नूनारी, उहो बॉर्डर जो दोस्त आहे, तमामु बहितरीनु अदाकार आहे। अचो त उन सां मिलूं बि ऐं कॾहिं बि कयूं। ऐं अस्सलाम वालेकुम बिलावल साहिब, या अली मदद बाबा साईं। बिस्मिल्लाह, छा हाल जो खेल पिया आहियो? फर्स्ट क्लास। काॾे निकिता आहियो बाबा? तूं पखी तोता है। अच्छा, छा वठण आयो आहे? तोता तोता है नंढा ना हे जेके ने ही जेके फिकार ही नंढे के पुरादान मुझे के ये रखे। हां हां, आफ्ताब के। अच्छा, हमसे आफ्ताब के घणा वणंदा आफ्ताब जैसा तोता वठण आयो आहे। ऐं असांजो दोस्त बिलावल खोखर तमामु सिंध जो बहितरीनु अदाकार। अल्लाह हिनखे वॾी ज़िंदगी ईंदो। लाड़काणे आहियूं पखी त बता दिए भी भाव आहे इम्तियाज़ सुहाग आर्टिस्ट बि आहे। वधीक ख़ुशी थी भाउ सतार लाट सां मिलियासीं। हीअ असांजो आर्टिस्ट पंहिंजी जॻह ते मुंहिंजो प्री प्यारो भाउ आहे, तमामु दिलबर दोस्त आहे। वॾी महिरबानी की तव्हांजी मोहबत हुन मौला तव्हांखे सलामत कंदो, ख़ुशि हूंदे। असांजो हीउ दोस्त बदर इहो पंहिंजो मुनवर बाग़ी आहे, शुगर जो मरीज़। जिथे बि ख़ैरात ते शादी जो सॾु हुजे देग मिठीअ ते वेहंदो। हींअर मूंसां राज राणी में गॾु आहे, ऐं कॾहिं सीन जी राज राणी में भॼण जी त शुगर जो मरीज़ किरी पियो। अरे बाबा भॼ त सुठो, शुगर हिन वीचारे खे खाई वई आहे ऐं हीउ बि पखियुनि जो शौक़ीन निकिरी पियो। अच्छा, तव्हां बि वठण आया ऑस्ट्रेलिया पखी वेंदा? ऑस्ट्रेलिया जा पखी हिननि छोकिरनि जो शौक़ु आहे बाबा, इहे वठी ॾे यार। वठण आयासीं ॿ टे दाणा। इम्तियाज़ नथो ठहे? इम्तियाज़ खणंदो। अरे अरे हीउ असांजो सिंध जो ऐं असांजे लाड़काणे जो शहज़ादो ऐं बहितरीनु अदाकार, जंहिं थोरे अरसे में तमामु वॾी इज़त हासिलु कई आहे। ऐं असांजो जेको बि सिंधी मीडिया में सोप सीरियल हूंदो आहे ऐं उन में हीअ असांजो इम्तियाज़ सुहाग ऐं हिन सीरियल में मौजूदु हूंदा। हींअर मूंसां गॾु हिकु सोप सीरियल आहे राज राणी, जंहिंजो डायरेक्टर आहे मुमताज़ कासिकली साहिबु, जेको बांग्लादेश में कोर्स करे आयो डायरेक्शन जो। ऐं ॿियो आहे ज़फ़र खोखर, जेको संभालियो हो नेपाल में डायरेक्शन जी डिग्री। ऐं हुनजो राइटर आहे हांगकांग जो, जेको आहे असुल बॉर्डर जो, हाणे छॾे वियो आहे हांगकांग, उस्ताद अनवर शाह साहिबु, ऐं उन लिखियो आहे। ऐं हीअ असांजो इम्तियाज़ सुहाग उन में राज राणी में मूंसां गॾु आहे। ॿियो इम्तियाज़ ख़ुशि लॻो पियो? अच्छा, हे भला तूं बि पखियुनि जो शौक़ीन? हा, हे त बिलावल जान न? बिलावल की मां वठी ॾिना, तो वठी ॾिना, तो कॉल नथी। हा, तोहफ़नि जा शौक़ीन, तोहफ़नि जा असांजा अदाकार शौक़ीन। तोहफ़ो मिलणो आहे, वठणो आहे। सही दोस्त जो को ॾींदो कीअं ॾींदासीं? ऐं अचो त मां जेसि ताईं दोस्तो तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके आहिनि पखी ऐं तव्हांखे ॾेखारींदो हलां। इम्तियाज़ हीअ किथां जा आहिनि बाबा? इहे हेॾो जा फ्रांस जा। ऐं हीअ अदर सावा इहे हितां जा पाकिस्तान में हाणे। अच्छा, हीअ ॾिसो दोस्तो, हे ॿाहिरि मुल्क जा कबूतर। हे ॿाहिरि मुल्क जा कबूतर? कहिड़े मुल्क जा ख़बर अथई? बाबा हे अमेरिकन लको। अमेरिकन लको? हे किंग आहे, हे बि ॿाहिरि अमेरिका जो आहे। ओहो, किंग। हे ॾिसो दोस्तो, हे ॾिसो, हे साउथ अफ्रीका जा। हे साउथ अफ्रीका जा? वाह 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 वाह। हे बंगाली। अच्छा, इहे हे बंगाली आहे, बंगाल जी मादी। ही बंगाल जी मादी आहे? वाह वाह। ऐं परियों? हे परियों जेको आहे हाणे पाकिस्तान में ब्रीड थिए थी, पर हाणे ॿाहिरि मुल्क मां ब्रीड खुली आहे, उतां बि अचनि था, फ्रांस मां, अमेरिका मां। ऐं ही
हे काफ़ी ने ॾिसंदा हे साउथ अफ्रीका जी शइ ही साउथ अफ्रीका जा हा हा यार वाह हे चकोर ही चकोर हे घर में मुसीबत ला रखंदा माण्हू अच्छा घर में मुसीबत लाइ जेको तावीज़ कारो इल्मु न करे हा कारो बाबा सफ़र खोखर मुमताज़ ख़ासि करे बि ॾाढा तावीज़ था कनि कारो इल्मु सम्झे बाबा हा मां ख़बर आहे केते कया अथऊं ए साईं घणनि ते कया अथऊं घणनि ते तावीज़ कया अथऊं अब तूं छा थो चवे तावीज़ कनि था नथा कनि उन्हनि जा कुर्ब जा तावीज़ उन्हनि में असांखे क़ैद कयो आहे मुमताज़ ख़ासि करे अरे बिलावल तूं त सही हुनजे मथां हथु रखंदे यार ही तूं कुर्ब जा तावीज़ कंदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु बराबर ॻाल्हि यार उहो मुमताज़ न सतार तो बि असांजे कुर्ब जा तावीज़ कया आहिनि तो बि त कारो जादू आहे बाबा मौला सलामत क़ैद रखे करे रखियो अथई अलाह ख़ुशि कंदी इहो जादू सदाई हुजे अल्लाह तोखे वॾी ज़िंदगी दो ख़ुशि हूंदे आबाद हूंदे ऐं असां पंहिंजे दोस्तनि खे जेके तुंहिंजो हीअ वीडियो असांजो ॾिसी रहंदा आहिनि इन जे लाइ को हिकिड़ो के ख़ूबसूरत सिकड़ूं शेर जूं को दोस्त माण्हू सभु सुहिणा पखी सभु कंहिं माण्हू मंझि अचे पोइ बहार तो तमामु चङी तरह दोस्त सभु सुठा सुठा दोस्त आहिनि जेके वरी ॾिसनि था हिन वक़्तु तव्हांजे थ्रू यूट्यूब ते तव्हांजे चैनल जे ज़रिए उन्हनि खे आउं इहो चवंदुसि त ॾिसो न पखी जेके जोड़ी जोड़ी आहे सवेरे मां आयुमि ॿुधण खे ॾिसां थो त तमामु पाण में वॾी प्रीत रखनि पिया हीअ त पखी आहिनि पोइ बि पाण में प्यारु कनि था आसिफ़ इंसान आहे प्यारु करणु घुरिजे मोहबत करणु घुरिजे मोहबत प्यारु इख़लाक़ मथां ॿियो कुझु कोन्हे वाह माशाल्लाह माशाल्लाह दोस्तो हिकिड़ी ॿी तव्हांखे ॿुधाईंदो बिलाल खोखर ऐं अब्दुल हुसैन सारियो अल्लाह हुनखे जन्नत में जाईंदो ख़ुदा ताला कंदो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सदिके हे उनजो अब्दुल हुसैन सारे जो शागिर्द बि आहे ऐं अल्लाह हयाती ॾिसो उन वांगुरु नौजवान सुहिणो सिफ़तो कदावर ऐं सभ खां अलावा ही अब्दुल हुसैन वांगुरु क़ौम परस्त आहे वॾो सिंध परस्त दोस्त आहे वॾी सिंध जी धरती सां मोहबत कंदो आहे सिंध मारूड़नि सां वॾी मोहबत कंदो आहे ऐं तव्हां बि हिन बिलाल खोखर साहिब खे दुआ कयो अल्लाह अल्लाह जो हबीब करे हमेशह ईअं ई खिलंदो रहे ख़ुशि हुजे हा बिलावल वॾी महिरबानी तमामु वॾी महिरबानी हीअ आहे सिकंदर खोखर ऐं असांजे लारकार जो तमामु बहितरीनु अदाकार हीअ बि राज राणीअ में आहे उन्हनि हिन जी किस्तरी हिकिड़े दुकान में कचहरी पिया कनि पर अॻिते कैरेक्टर तमामु सुठो अथसि तमामु बहितरीनु ऐं हीअ आहे मुनवर बाक़ी साजिद तारीफ़ करायो हीअ राज राणी में मूंसां कैरेक्टर अथसि इनशाला इहो तमामु तव्हांखे कैरेक्टर सुठो वणंदो बाबू सतार जी मोहबत आई है माशाल्लाह माशाल्लाह यार हिनखे सम्झ 11 बजे ताईं वेठो आहे जानी जेतो ई जानीअ ॾे वञूं था वेहूं था उन जो असांजी कई आहे दावत वञूं था उन ॾे वञूं कचहरी कंदासीं अञा हे 8 बि न थियो आहे यार हर बुर परेशान हे बार्डर हेॾो किरी हितऊं 15 मिंटनि जो पंधु न कसम अथई तोखे मासीअ जो हा यार बार्डर त हीअ आहे बिलावल तूं बि मन इहा ॻाल्हि या हो टेबलेट खाईंदो आहे शुक्र टेबलेट वठी था ॼऊं 50,000 टेबलेट बाबा को थर में अॼुकल्ह थर में बि हर शइ मिले थी मुंहिंजा भाउ ही लाड़काणो आहे छोकिरो डॉक्टर चांहि चई अथई खिला न कराइजांइ सुहाग दुआ खपे तुंहिंजी सतार पाए चांहि जा डोस वॾी चांहि चवंदो उहा बि पीआरींदोमांसि हा वेठो आहे असां वटि वेठो आहे हुकुम यार वेठो आहे मूं वटि अरे यार वाह 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 खान वेठो आहे वाह सही वाह अदा कुझु आयो ॿियो ख़ैर आहे मौला अली अलैहि सलाम मदद मौला तोखे वॾी ज़िंदगी दो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो अबा ठही त वियूं न हाणे बिल्कुलु न वाह 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 असां हेॾो संगत खे वरी तारीफ़ हेॾो ॾेखारींदा हलूं बाबा ये 130 है 130 है जान 100 यार कने अब्बा हैरान न सही बेटा हैरान बड़ी मेहरबानी कुर्बत लख तोरा जुड़ा तो है या ट्रेन है हे ॾिसो दोस्तो पूरी दुनिया जा पखी हिते पूरी दुनिया जा पखी हे ॾिसी रहिया आहियो ही पूरी दुनिया जा पखी हिते ऐं माशाअल्लाह ऐं ही असांजे लारकाणे शहर में ख़ूबसूरत दुकान आहे ऐं
ऐं हिते ख़ूबसूरत दोस्त ईंदा आहिनि। बस चंद सेकंडनि जी वीडियो रहिजी वई आहे, चंद सेकंड जी। चांहि पीऊं था, चांहि पीऊं था, हिनखे त खणूं था। न पठाइण वारो छो, पठाइण वारो छो बाबा? असांजी सिंधी होटल पठाइण वारो होटल छो बाबा? न मुंहिंजा बाबा कंहिं बि पठाइण जो होटल ते न मानी खाइणी आहे न असांखे चांहि पीअणी आहे। मां हर दोस्तनि खे इहो ई चवंदुमि, दोस्तो जंहिं शहर में जिथे बि हुजो, भले चांहि भली हुजे, कहिड़ी बि हुजे, किनी हुजे, पंहिंजी सिंध धरतीअ ते जेके असांजा सिंधी भाइर आहिनि मज़दूर, उन्हनि खां हर शइ पालिश हुजे त बि पंहिंजे सिंधियुनि खां करायो, ऐं मानी टिकी आहे त बि पंहिंजे सिंधियुनि खां करायो, ऐं उते खाओ। ऐं कोशिशि कयो त पंहिंजे भारिया जीअं अगरि असां उन्हनि जे कारोबार में इज़ाफ़ो कंदासीं त हू असांखे वकोड़े वेंदा। कीअं बिलावल साहिबु? वॾी महिरबानी। बहितर सुठी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजा सिंधी भाइर जेके महिनत मज़दूर कंदा उन्हनि जी चाहे उन्हनि खे कमाइनि पंहिंजा ॿाहिरि कमाइनि, ऐं जेके धरतीअ जा घणी न कमाइनि, महिनत कंदा, मज़दूरी कंदा। ऐं हक़ीक़त इहा ॻाल्हि मां वरजाईंदो हलायां मां त हमेशह तारीख़ गवाह त जॾहिं बि सिंध खे वॾो हाञो या नुक़सानु, हू त सिंध खे सदाईं नुक़सानु रसंदा रहिया आहिनि, पर वॾो हाञो ऐं जेको नुक़सानु घणो रसियो आहे उहो क़ाबिल ऐं कंधारो रसियो आहे ऐं रसिणो आहे। तो सिर्फ़ु तारीख़ है न। जॾहिं बि मुख़्तलिफ़ जंगियूं थियूं त इहे सरखान उर्गान जेके बि आहिनि, दुल दरिया खान जो दौर हुजे या दोदे सूमरे दौरान इन बि जेके बि आया, हर दौर में जॾहिं बि सिंध ते हमिलो थियो आहे त इन्हनि जे ख़ासि करे तालिबान अफ़गानिस्तानी इहे असांजे सिंध जे मथां न सॼण हुया न रहंदा। तो दोस्तों तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, मौला तव्हांखे सलामत रखंदो। ऐं सिंध जे बहितरीन अदाकारनि जो बिलाल खोखर साहब, इम्तियाज़ सुहाग, मुनवर बागी, सिकंदर खोखर ऐं मां तव्हां दोस्तनि सां तारीफ़ बि कयासीं। यूट्यूब ते चैनल आहे मुंहिंजो मजू सतार लाल। तो दोस्तों मुझे चैनल के सब्सक्राइब भी कयो, शेयर भी कयो, लाइक भी कयो। हिन मुझे चैनल ते तमाम बेहतरीन ड्रामा ऐं बेहतरीन मज़ाया, राग रूप, सुठी शायरी सब मौजूद है। तो दोस्तों तमाम दोस्तन की वॾी मेहरबानी, लख थोड़ा लख एहसान मूं ते मुंहिंजे माण्हुनि जा। जिए सिंध।